बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तहां जी खिदमत में। दोस्तों अॼु सबक 14 दर्जे 8 मां जंहिंजो उनवान आहे बणायूं सुख जो को संसार। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ निज़म जूं सम्झाणियूं, सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हिकारत माना नफ़रत, लफ़्ज़ साड़ माना हसद, लफ़्ज़ प्यार माना कुर्ब, लफ़्ज़ संसार माना जहान, लफ़्ज़ नस्ल माना कुटुंबी सिलसिलो, लफ़्ज़ चौधारी माना चौतरफ, लफ़्ज़ अजाया माना बेकार, लफ़्ज़ गोरे माना अच्छे, लफ़्ज़ सतार माना ऐब ढकींदड़, लफ़्ज़ प्रचार माना तबलीग, लफ़्ज़ अरडायूं माना ॾाढायूं, लफ़्ज़ संदो माना जो। पोइ लफ़्ज़ आहे कीनो माना बुग़्ज़, लफ़्ज़ कुदूरत माना ॿियाई, लफ़्ज़ सुख माना आराम, लफ़्ज़ फ़ख़्र माना वॾाई, लफ़्ज़ बाइस माना सबब, लफ़्ज़ रत माना खून, लफ़्ज़ सांग माना तमाशो या रोशो, लफ़्ज़ साॻियो माना उहो, लफ़्ज़ जंग माना वेड़ या लड़ाई, लफ़्ज़ फ़साद माना झेड़ो, लफ़्ज़ ढोंग माना मिकिर या फ़रेब, लफ़्ज़ बुखे माना बुखायल। जी दोस्तों हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत हिक ॿिए लाइ हिकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी, कीनो साड़ कुदूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार, बणायूं सुख जो को संसार। सम्झाणी नंबर पहिरियों, हिन शहर में शाइर मोहब्बत जो दर्स ॾींदे चवे थो त इंसाननि में हिक ॿिए सां नफ़रत ऐं हिकारत छो आहे, कीनो साड़ ऐं कुदूरत छो रखिजे, पंहिंजो त मज़हब आहे हर कंहिं सां प्यार करणु, अचो त संसार खे सुखियो बनायूं। नज़म ज़ातियूं पातियूं फ़ख़्र वॾायूं, रंग नस्ल जूं सभु अरडायूं, आहिनि जंगे फ़साद जो बाइस, ज़हर संदो प्रचार, बणायूं सुख जो को संसार। सम्झाणी नंबर ॿियो, हिन बंद में शाइर चवे थो त हीउ ज़ात पात ते वॾाई करणु ऐं रंग ऐं नस्ल जे करे कंहिं ते ज़ुल्म करणु ऐं उन्हीअ जी प्रचार करण सां ई झेड़ो फ़साद थिए थो, अचो त गॾिजी आराम ऐं फ़रहत जो जहान ठाहियूं। निज़म जंगे जिदल आहे चौधारी, इंसाननि जो रत आ जारी, साड़ी दुनिया आहे सारी, नफ़रत जे प्रचार, बणायूं सुख जो को संसार। सम्झाणी नंबर टियों, हिन बंद में शाइर चवे थो त ही जेका सॼी दुनिया में जंगे जारी आहे, चौतरफ़ रुगो इंसाननि जो रत पियो वहे, उहो सभु नफ़रत जे करे आहे, नफ़रत जी इन्हीअ बाहि सारी दुनिया खे साड़े छॾियो आहे, अचो त को
सुख जो संसार बणायूं। नज़म। रंग नस्ल सब ढोंग अजाया, पेट बुखे ही सांग बणाया। गोरे में छा कारे में छा, साॻियो आहे सतार, बणायूं सुख जो को संसार। सम्झाणी नंबर चौथों। हिन शहर में शाइर अब्दुल करीम गदाई चवे थो त रंग ऐं नस्ल जा ही सभु ढोंग रुगो पेट भरण जा बहाना आहिनि। भला गोरे ऐं कारे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॿिन्ही जो ठाहींदड़ अल्लाह पाक हिकु आहे। अचो त गॾिजी सुख जो को संसार ठाहियूं। मश्क। अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं इंसानियत जे ख़िलाफ़ आहिनि? जवाब, हकारत, नफ़रत, कीनो, कुदूरत ऐं रंग ऐं नस्ल जो फ़र्क़ु इंसानियत जे ख़िलाफ़ आहिनि। नंबर ॿियो सवाल, ज़ात पात ऐं रंग नस्ल ते फ़ख़ुरु करण सां कहिड़ियूं ख़राबियूं पैदा थियनि थियूं? जवाब, ज़ात ऐं रंग नस्ल ते फ़ख़ुरु करण सां फ़साद ऐं ॿियूं ख़राबियूं पैदा थियनि थियूं। नंबर टियों सवाल, नफ़रत मां कहिड़ो नतीजो निकिरे थो? जवाब, नफ़रत सां समाज में जंग ऐं फ़साद थिए थो ऐं तबाही अचे थी। नंबर चोथों सवाल, सुख जो संसार कीअं बणाए सघिजे थो? जवाब, सुख जो संसार हिकारत, नफ़रत, कीनो, साड़, कुदूरत कढी मज़हब सां प्यार ज़रिए बणाए सघिजे थो। नंबर पंजों सवाल, हिन निज़म में शाइर कहिड़ो सबक़ु ॾिनो आहे? जवाब, हिन निज़म में शाइर रंग ऐं नस्ल जा फ़ख़ुर छॾे ॾियण जो सबक़ु ॾिनो आहे ऐं फ़रमायो आहे त सभिनी जो रब साॻियो आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि हिकारत, कुदूरत, कीनो, संसार, ढोंग, प्रचार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जो माना लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे हिकारत माना नफ़रत। जुमिलो लिखंदासीं, इंसान खे इंसान सां हिकारत न करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे कुदूरत माना ॿियाई। जुमिलो लिखंदासीं, हिक ॿिए सां कुदूरत रखण सां नफ़रत पैदा थिए थी। पोइ लफ़्ज़ आहे कीनो माना बुग़्ज़। जुमिलो लिखंदासीं, हिक ॿिए सां कीनो न पर मोहबत रखणु घुरिजे। लफ़्ज़ आहे संसार माना जहान। जुमिलो लिखंदासीं, सॼे संसार जो ख़ालिक़ अल्लाह ताला आहे। पोइ लफ़्ज़ आहे ढोंग माना मिकिर। जुमिलो लिखंदासीं, रंग नस्ल जा सभु ढोंग अजाया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे प्रचार माना तबलीग। जुमिलो लिखंदासीं, असांखे प्यार मोहबत जो प्रचार करणु घुरिजे। जीम, निज़म जो बंदि मुकमिल करियो ऐं इन बंद जी सम्झाणी ॾियो। जी दोस्तों, हाणे बंद खे मुकमिल कंदासीं। जंग जिदल आहे चौधारी, इंसाननि जो रत आ जारी। साड़ी दुनिया आहे सारी, नफ़रत जी प्रचार।
बणायूं सुख जो को संसार। जी दोस्तों, हाणे हिन बंद जी सम्झाणी लिखंदासीं। हिन बंद में शाइर चवे थो त ही जेका सॼी दुनिया में जंग जारी आहे, चौतरफ़ रुॻो इंसाननि जो रत पियो वहे, इहो सभु नफ़रत जे करे आहे। नफ़रत जी इन्हीअ बाहि सारी दुनिया खे साड़े छॾियो आहे। अचो त को सुख जो संसार बणायूं। दाल निज़म जे पहिरें बंद में प्यार काफ़ियो कमु आयल आहे। अव्हां निज़म मां अहिड़ा ॿिया काफ़िया ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे निज़म जे पहिरें बंद में प्यार हम काफ़िया लफ़्ज़ तौरु इस्तेमालु थियो आहे। हाणे ॿिए बंद में परचार हम काफ़िया लफ़्ज़ आहे ऐं टे बंद में बि साॻियो आहे ऐं चौथे बंद में सतार। ई ॿ हम काफ़िया लफ़्ज़ असां हिन नज़म मां चूंडिया आहिनि। अहिड़े तरह सां परचार ऐं सतार हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि।